बे पासे ख़बर पहुचाईंदा हलूं। सिंध में पानी की खोट खिलाफ़ पीपी जे सर ते मीरपुर ख़ास डिवीज़न में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ से अवांखे अपडेट कंदा हलूं। सिंध में पानी की खोट खिलाफ़ पीपी जे सॾ ते मीरपुर ख़ास डिवीज़न में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। मीरपुर ख़ास शहर में पानी की खोट खिलाफ़ पीपी एमपीए लालचंद ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त पानी न हुजण सबबि सिंध जूं ज़मीनूं सुकी बंजर बणिजी वियूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अपडेट कयूं पिया। सिंध में पानी की खोट खिलाफ़ पीपी जे सर ते मीरपुर ख़ास डिवीज़न में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ास शहर में पानी की खोट खिलाफ़ पीपी एमपीए लालचंद ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त पानी न हुजण सबबि सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। साज़िश तहत सिंध जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां उमर दाऊद पोटरो खां। उमर, छा तफ़सील आहिनि? मीरपुर ख़ास में सूबे में पानी के अफरादू जो खोट ऐं अरसा चेयरमैन के ख़िलाफ़ पीपे ज़िले के मीरपुर ख़ास पारां हथनि में प्ले कार्ड बैनर खणी प्रेस क्लब के अॻियां एहतजाजी मुज़ाहरो ऐं धरणो हयो वियो आहे। ऐं उन मौक़े ते पीपल्स पार्टी विंग जो सूबाई सदर एमपीए लाल अकरामी ऐं अॻूणो ज़िले नाज़िम मीर अनवर खान अली टालपुर चयो धरणे के ख़िताब कंदे हुननि चयो त 91 तहत जो सिंध के पंहिंजे हिसे जो पानी न ॾियणो ऐं चश्मा लिंक कैनाल ते ऐं टीपीए लिंक कैनाल ज़रिए पानी चोरी करण के सिंध के बंजर बनाइण जी साज़िश पंजाब आहे उहो करे रहियो आहे ऐं सिंध जो मुआशी क़त्ल कयो वञे थो। हिननि अहिड़ो हिननि चयो त मीरपुर ख़ासि में जेके असां पुछड़ी जा जेके आबादगार आहियूं हिते 100 एकड़ जेकी असांजी ज़मीन आहे जेकी आहे उहो पाणी न हुअण जे करे जेकी आहे उहो हिते बागात आहिनि ऐं माल आहे उहो पाणी खां बग़ैर हिते मरी रहियो आहे। ऐं सिंध जी जेकी 100 एकड़ ॿी जेकी ज़मीन आहे उहो संद हेठि पाणी न वञण जे करे उहो गड़काए रहियो आहे। ऐं हितां जी मुल्क खे 3 सालनि खां सिलेक्टेड हुकूमत आहे उहो बुख ऐं बदहाली करे छॾियो आहे। सिंध जो 75% गैस वफ़ाक़ ते ऐं उनजे बावजूदि असांखे पंहिंजे हिसे जो गैस पाणी या ॿियो को कुझु नथो ॾिनो वञे। वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।